वफा जैसे जखे गिरहण लगिया। अगर तोखे नीलोफर से शादी करनी आहे न तो हुन सां तूं ॻाल्हियूं न कर, हुनखां जवाब वठ। अकबर इहा ॻाल्हि न आहे जेका तूं सम्झी थो, उहा मुंहिंजी ज़िंदगी आहे ऐं मां हुन जी ज़िंदगीअ जो उहो रंग आहियां। जेकर हुन जी ज़िंदगीअ में उहो रंग निकिरी वञे त हू सफ़ेद वेड़ियल कफ़न में हिकु सर्द वजूद लॻंदी। अरे जलाल तुझा भाग सॼो घर अकेलो मिलियो अथई। हाणे हिन घर में शयूं ॻोल्हे वञी विकण ऐं पोइ हण वेही फुकू। तुंहिंजी दोस्ती असांजे लाइ मथे ते ॿधल पग जे बराबरि आहे। शाहजी, मूसा खान ॾाढो ख़ुशि आहे तो त अॼु मूसा खान जी ज़िंदगी रोशन करे छॾी। पर मूसा खान हिन कारी राति में अहिड़ो को सितारो आहे जेको मीरां शाह जे वजूद खे रोशन करे छॾे। शाहजी, मूसा खान जी महफ़िल हुजे ऐं शेर जी छम छम न हुजे, कीअं भला थी सघे थो? मां तोखां सिवा नथी रही सघां, मूंखे पंहिंजी पनाह में वठ। ज़रका, सच इहो आहे त तो बिना मां पाण अधूरो आहियां। तूं दिलि न लाइ, मां तो बाबति अमीअ खे पाण ॿुधायां थो। मां तव्हांखे हिकु एडवाइस ॾियां। एडवाइस जी ॾियो। पंहिंजी शयूं संभाले रखंदा कयो, किथे ईअं न थिए जो दिलि न विसारे वियो। उन दिलि खे त ॻोल्हाए जेका कुझु ॾींहं खां गुम आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।